सुभान अल्लाह। हजरत अबी मसूद बदरी सहाबिया चवे तो हिकड़े ॾियारे ते मां नौकर हुयो, मुंहिंजो गुलाम हुयो, उन खे पियो घटि वधि ॻाल्हायां, उन खे लपाट पियो हणा त पोयूं आवाज़ आयो, एलम अबा मसूद, एलम अबा मसूद। ओ अबू मसूद ख़बर अथई जी मां पंहिंजी कावड़ में हुअसि, उन नौकर ते ग़ुलाम ते अहिड़ी कावड़ में हुअसि जो को आवाज़ पोयों थियो त मूं न ॿुधो। पोयों आवाज़ जेको थियो उन नौकर खे घटि वधि पियो ॻाल्हाए, उनखे थपड़ूं पियो हणा, पोयों आवाज़ थियो त एलम अबा मसूद जी मूं गौर न कयो त पोयों आवाज़ कंहिंजो आहे। वरी ॿीहर आवाज़ थियो फलम अफहम सौत मिनल गदब, कावड़ जे करे मूं आवाज़ समझो ई कोन। फलम्मा दना मिन्नी इज़ा हुवा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेमल वेझो आयो मूं ॾिठो त मुंहिंजो दिलबर मुहम्मद करीम फसकत सौत मिन यदी मिन हैबती, जदों मुंहिंजे हथ में जेको सोटो हुयो, जेका लठ हुई मिठे मुहम्मद ते जेॾी महिल नज़र पई, हुज़ूर जी हैबत में उहा लठ मुंहिंजे हथनि मां किरी पई। ॾकण लॻुसि, मुंहिंजे महबूब जी हैबत एॾी त मुंहिंजे मथां पई जो उहा लकुण मुंहिंजे हथनि मां किरी पई। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो ओ अबू मसूद नौकरनि सां ईअं बर्ताव कोन कबो आहे जीअं तूं थो करी। मूं चयो या रसूल अल्लाह मूं हिन खे अॼु आज़ाद कयो, आज़ाद कयो। साईं फरमाइनि था ओ इब्ने मसूद, ओ अबू मसूद, जेकरे मां अम्मा लो लम तफअल लमसत कन्नारो, जेकरे तू इए न करी हां, इनके आजाद न करी हां, तोखे जहन्नम जी बाहि छुए हां। नौकर खे जेको मारी पियो, जेके सोटा पियो हणीस, उन मिस्कीन खे जेके ये लकड़ू पियो हणी, हाउ जे अज इनके आजाद न करी हां त जरूर तू भी सजा ॾिसी हां। ओ अबी मसूद अल्लाह ताला नौकरन जा भी तवां जे मथां हक रखाया आहिनि। हां ॻाल्हि सम्झो था? ओ जमींदार साहब जेडी मल थो अची त हारी के झिणकी थो, जेडी मल थो अची त हारी के गारियूं थो ॾी। हू बेचारो आधी रात जो उथी तुंहिंजी बन्नी जी संभाल कंदो आहे। लुंडियूं लताड़े गर्मियुनि में, सर्दियुनि में, मींहनि में, वाचुनि ऐं पारनि में वञी बनड़ी जी संभाल लहंदो आहे। केॾी महिल इहो बि तसवर कर ओ बंगलनि में रहण वारा, ओ पेजारनि में चढ़ण वारा, ओ कारुनि ऐं मोटरनि में चढ़ण वारा, केॾी महिल तसवर कर त इहे ग़रीब मिस्कीन मारूअड़ा कीअं वञी बनियूं आबाद था कनि। रात जो बन्ने ते कोडर सेरांदी खां रखे इन जी रात कीअं गुज़रंदी हूंदी। हाँ? गरीब जे मथा बाझ कर, गरीब जे मथा रहम कर, शफकत कर, जो रब्बुल आलमीन जल शानो वटे इन्हें जो भी तोखा पुछाणो थियण वारो आ। चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। सही बुखारी के अंदर, सही मुस्लिम के अंदर हदीस आ, रिवायत करण वारो हजरत महरूर बिन सुवैद रदी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगरो रिवायत हो करे त
हज़रत अबू ज़र के ॾिठुम हज़रत अबू ज़र वञे पियो त जहिड़ो लिबास जहिड़ी अबा जहिड़ी कपड़ा जहिड़ा हज़रत अबू ज़र के पातल हुया ओड़ा ई कपड़ा उन जे ग़ुलाम के पातल हुया सुभान अल्लाह रायतु अबा ज़र्रिन रज़ियल्लाहु अन्हु व अलैहि हुल्लतुन व अला गुलामिही मिसलुहा जहिड़ो उहो वेस अबू ज़र के पातल हुयो ओड़ो वेस उन जे ग़ुलाम के भी पातल हुयो अबा हे मुझे मिठे मोहम्मद करीम जे ग़ुलामन जी जिंदगी जो हिकड़ो नक्शो आ जेको हदीस में मौजूद बीठो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामन के छा दीन सेखारियो उन दीन जो रंग छा हुयो ऐं उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी हुई उहे अमीर भी हुया त के ग़ुलाम भी हुया के आका ऐं मालिक भी हुया पर उन्हनि जो बर्ताव हिक ॿिए में कहिड़ो हूंदो हुयो अॼु मग़रिब वारा था चवनि के था चवनि त सोशलिस्ट निज़ाम आणियो के था चवनि त मार्क्स ऐं लेनिन वारो निज़ाम आणियो के जागीरदारी निज़ाम जे पोयां के सरमाएदारी निज़ाम जे पोयां अरे सब निज़ाम बातिल आहिनि जे भलो निज़ाम आ त निज़ाम मुस्तफा हे निज़ाम मुस्तफा जो रंगा जो जेड़ो आका के लिबास पातला ओड़ो ही लिबास गुलाम के भी पातला पो असा भी रावी तो चवे महरूर बिन सुवे तो चवे त मूं उन्हें का पुछो त मैं ही अजीब गाला जेड़ो गुलाम के लिबास तेड़ो आका के लिबास जे गाल ही है त हिकड़े भेरे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वक्त में मूं पंहिंजे ग़ुलाम के खटिया लफ़्ज़ ॻाल्हायो उन जी माउ जो मेहणो ॾिनुमि उनखे तानो ॾिनुमि उन जी माउ जे बारे में जॾहिं इहा मुंहिंजे महबूब खे ख़बर पई फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नक इम्रुउन फ़ीक जाहिलिया ए अबू ज़र तूं अहिड़ो माण्हू आहीं जंहिंमें तो में जाहिलियत वारी बू अञा आहे मुसलमान थियो ही मूं ते कलमो बि पढ़ियो अथई पर अञा जाहिलियत वारी तो में बू आहे छो ओ जेको घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई नौकर खे ग़ुलाम खे घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई मदीने वारे साईं फरमायो त तो में जहालत जी बू आहे मुसलमान थियो ही मूं ते कलमो पढ़ियो अथई मुंहिंजो असहाबी आहीं पर साईं जा लफ़्ज़ मुबारक इन्नक इम्रुउन फ़ीक जाहिलिया तू अहिड़ो मर्द ही जो तो में जाहिलियत अञा ताईं मौजूद आहे केड़ी जाहिलियत हुई ओ जेको ज़बान सां लफ़्ज़ घटिया निकतो सुभान अल्लाह मालूम थियो त घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण घटिया लफ़्ज़ ज़बान ते आणण या जहालत जी निशानी आहे इल्म वारो आलिम माण्हू घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो आहे घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण या जहालत जी निशानी आहे हाँ गाल समझो था ज़बान सा ॻाल्हायो तो सुठा लफ़्ज़ ॻाल्हायो भला जे गुस्सो थो अचेव कावड़ थी अचेव त कावड़ खाई वञो ज़ब्त करे वञो जेको कावड़ खाईंदो आहे अल्लाह उन जे मथां राज़ी थी वेंदो अल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह जा बाना कावड़ खाई वेंदा आहिनि माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि ऐं मथो एहसान करे छॾींदा आहिनि ये ईमान वारनि जी निशानी आहे हाँ ॻाल्हि ॻाल्हि ते गार नौकर खे गार कुत्ते खे ॿिले खे हुनखे गार गारियल माण्हू अल्लाह खे पसंदि न आहे बाज़ारुनि में घिटियुनि में घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइण वारो अल्लाह खे पसंदि न आहे अरे ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो जेको हर कंहिंखे वणे न तव्हां मूंसां मोहब्बत रखो था जेकी मूंसां मोहब्बत रखो था मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि
त पंहिंजे ज़बान सां ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो। अगरि तव्हां सां को ज़्यादती करे तव्हांखे को घटि वधि ॻाल्हाए त सबुरु कयो। हा, जेकॾहिं हिकिड़े तव्हांखे गार ॾिनी तव्हां बि गार ॾिनी पोइ हुन में तव्हां में फ़र्क़ु त कोन थियो न। हा, जेकॾहिं तव्हांजी मूं सां मुहबत आहे त मुंहिंजो तव्हांखे सबक़ु इहो। कुझु ॾींहं पहिरीं हिते दादू में हिकिड़ो जलसो थियो। मूंखे मां सम्झां थो त को 50-60 फ़ोनूं आयूं दादू मुंहिंजो, साईं को बुज़ुर्ग आहे उहो घटि वधि ॻाल्हाए वियो आहे, हीउ लफ़्ज़ चई वियो आहे, हीउ मूंखे बार बार फ़ोनूं आहिनि। मुंहिंजो बाबा तव्हां सबुरु कयो, सबुरु कयो। जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए थो त अलाह हुनखे बि ख़ुशि कंदो, असीं हुनजे लाइ दुआगू आहियूं। हा, मां लिकाए छपाए ॻाल्हि कोन कंदो आहियां, ॻाल्हि कबी सिधी। हज़रत क़िबला मुफ़्ती अब्दुर रहीम मुंहिंजा वॾा आहिनि। मां तव्हांखे ख़ुदा जे बैत में वेठो आहियां, हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां। मां न को आलिम आहियां, न को पीर आहियां, न को बुज़ुर्ग आहियां। मां आलिमनि जे जुती जे दज़ जहिड़ो बि मां पाण खे नथो सम्झां। हज़रत साईं मुफ़्ती अब्दुर रहीम ख़ुदा हुनखे ख़ुशि ऐं आबाद रखे, मुंहिंजा वॾा आहिनि। मां उन कैलेबर जो माण्हू ई न आहियां। मां पाण खे उनजे बराबरि सम्झण त वॾी ॻाल्हि आहे, मां उनजे तालिबनि जे मट बि कोन आहियां। साईं मुंहिंजो वॾो आहे, मूंखे उनजे लाइ इज़त आहे, उनजे लाइ इज़त आहे, मूंखे दिलि में मुहबत आहे उनजे लाइ। बाक़ी इल्मी इख़्तिलाफ़ आहे जतोई साहब जे ख़ुतबे ते। इल्मी इख़्तिलाफ़ आहे, उहो इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते आहे। हिकिड़ो भेरो न, ॿ भेरा न, मां 100 भेरा बल्कि 1000 भेरा थो चवां त ख़ुतबो जतोई ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे।